नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। मोरो ख़बर शामिल कजे थी मोरो सिंध मां जितां दिलताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ शहर जे मेन रोड ते अनवर मेमण किरियाना जी दुकान के चोर पारां रात जे टाइम छत के चढ़ी खाट हणण दौरान शहर जे चौकीदार इमरान माशी चोर के ॾिसण बाद फौरन मोरो पुलिस के इतला ॾिनो हो। इतला मिलण ते मददगार पुलिस 15 मोरो जो इंचार्ज ASI सदाम हुसैन खोखर पुलिस नफ़री सां गॾु पंहिंजे चोर साजिद यूसुफ जे पठान के गिरफ्तार करे वरतो हुयो। चोर के बर वक्त गिरफ्तार करण ते DSP मोरो सरदार खान चांडियो सोनारा यूनियन मोरो जे अगवान हाजी इशफाक पीरजादो ऐं GSN क़ौमी महासिटी मोरो जे सदर कामरेड जगदीश कुमार पारां ASI सदाम हुसैन खोखर जी हौसला अफ़ज़ाई कंदे DSP ऑफिस मोरो में सदाम हुसैन खोखर के सिंधी सकाफ़त अजरक ऐं गुलाब जे गुलनि जा हार पाराया। उन मौक़े ते DSP सरदार खान चांडियो चयो त सदाम हुसैन खोखर मेहनती पुलिस एहलकार है। चोर के जाए वारदात ते गिरफ्तार करने ते सदाम हुसैन खोखर ऐं चौकीदार इमरान माशी के सलाम पेश कयां तो। बे पासे ASI सदाम हुसैन खोखर ऐं कामरेड जगदीश कुमार पारां चौकीदार इमरान माशी जी हौसला अफ़ज़ाई कंदे संदस के अजरक ऐं गुलाब जे गुलनि जा हार पाराया ऐं संदस जो शुक्रियो अदा कयो। शहर जा जेके भी तकरीबन दुकान ऐं छतूं पटिजनि पियूं रंबे समेत रात जो चोर पकड़ियो अथई। असां बिल्कुलु सदाम मां ख़ुशि आहियूं इन जे वर्क मां इन जे कम मां। मूंखे उमेद आहे सदाम अञा वधीक कमु। ॾींहुं अवल असांखे चौकीदार इतला ॾिनो त हिकिड़ो मेमून दुकान आहे उते खाट पियो लॻे। पोइ हुन असांखे इतला ॾिनो उते फौरी सां पहुतासीं जेके असांखे चोर जेको असां रंगे हथों गिरफ़्तार कयोसीं ऐं जो औज़ार जेको उहो जंहिं शइ खां ई टोड़े पियो छित उहा बि असां बरामद कईसीं। असां उन खणी लाकअप कयोसीं। उन खां पोइ कानूनी कार्रवाई कई जंहिंमें कुझु टाइम अवल मेमून जी दुकान भॻो उन में ॾिनी ऐं जेकी वारदात करे पियो इहा वारदात नाकाम थी वई। असां कानूनी कमु करे असां पोइ हुनखे केस करे असां पंहिंजो जेल ऐं जीअं त ही ताज़ी हिकिड़ी वारदात थी जंहिं वारदात में हिन चौकीदार जो किरदारु आहे। हालांकि ही हिननि जो फ़र्ज़ु आहे ही राति जो चौकी ॾियनि पिया राति ॾींहुं हिकु करे हिते पंहिंजे उजागो करे रोड ते दुकानदारनि लाइ ऐं हिननि जो फ़र्ज़ु आहे। हिननि हिकिड़ो चोर जेको बदिरायो आहे गिरफ़्तार थियो उन में सदाम साहब 15 पहुती उनजी टीम पहुती। उहो वॾो चोर हो काफ़ी खाट रहिया आहिनि। नेशनल बैंक वटि ज़ीशान जो दुकान भॻो हुई उनमें बैटरियूं कुझु चार्जर। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त असां मोरो शहरी अमन